शुक्र थियो साईं जो तव्हांखे असां नज़र त आयासीं न त हिननि पुछणनि खां सवाइ असांजे त केरु निहारण लाइ तयार ई न आहे। अरे कंहिंखे अखियूं कढाइण जो विधान ॾियारींदो मास्तर? छा मतिलबु साईं? मूं सम्झियो कोन। हल फिटी मास्तर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हिते ई तूं कंहिंजी इजाज़त सां पढ़ाए रहियो आहीं? छो साईं, छा पढ़ाइण जे लाइ कंहिंजे इजाज़त जी ज़रूरत हूंदी आहे छा? या त ख़िदमत आहे साईं? कमदार जी चवां बोतार, ही मास्तर त मुंहिंजो मीटर पियो घुमाए, तूं खे सम्झाए। मास्तर अरे ही पूरो इलाइको बोतार साईं जो ऐं इन जी इजाज़त खां सवा को पखी पे ते पर न आयणंदो। कुछ समझ में आयो या न? उतार मूंखे तव्हांजे सोच ते ॾाढो अफ़सोस पियो थिए। तव्हां आया त आउं ॾाढो ख़ुशि थियुसि। मूं सम्झो तव्हां असांजे मथे त हथ रखंदा, पर ॾाढे अफ़सोस सां चवणो थो पवे अवां त जहालत जी अबियारी पिया करियो। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे मास्तर। शायदि तोखे ख़बर ई न आहे त तूं छा चई रहियो आहीं। आउं त फ़क़ति अवांखे आईनो ॾेखारे रहियो आहियां, आईनो जंहिंमें पंहिंजे सोच जो अंधेरो ॾिसी सघो था। तुंहिंजो दिमाग़ त जाइ ते आहे मास्तर, जो तूं असांखे आईनो ॾेखारींदे। असांखे खुदारा पंहिंजे हिन नस्ल ते रहम करियो। ये दुनिया जहालत सबब असां तां खिले थी। आहे जो ॿारनि खे धंधेदारी का खारे स्कूल में विहारजे। अव्हांजे इत्तला लाइ अर्ज़ु आहे त जबरी पोरियो यानी इन्ही ॿारनि खां कमु अचनि दो आहे दो। हल फिटी साईं लगे थो त इहो बि खमीस वारे पारनि में अची वियो आहे। मास्तर तोखे आख़िरी वार्निंग ॾियां थो, सुभाणे खां स्कूल मूंखे बंदि नज़र अचे। जेकॾहिं न त पोइ घटि में घटि तूं त हिन दुनिया जे तख़्ते ते मूंखे त किथे बि नज़र न ईंदे। न साईं ईअं न करियो। चवंदा आहिनि त हिकु स्कूल खुलण सां हिकु जेल जो दरवाज़ो बंदि थींदो आहे। छा तव्हां चाहियो था त असांजे हिन सिंधी क़ौम जा बचा चोर धाड़ेल ऐं वैशी पंहिंजी जेलनि में वाड़जनि? मास्तर आख़िर तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? या तूं इहो चाहीं थो त असांजे औताक जा दरवाज़ा बंदि थी वञनि? न साईं, आउं चाहियां थो त मुंहिंजी इहा सिंधी क़ौम जेका शाहूकार तहज़ीब जी वारस आहे, तंहिंजी हिन जदीद दुनिया में तरक़ी याफ़्ता क़ौम तौरु सुञाणप थिए। मास्तर हे थींदा तरक़ी याफ़्ता क़ौम, हे थींदा तरक़ी याफ़्ता जिनके सिर्फ़ ॾंद कढण जो ॾंद। या ये थींदा तरक़ी याफ़्ता जिनके होटलनि जा बैच झोरण अचनि। या ये थींदा तरक़ी याफ़्ता जेके घुटकनि जी थुकनि सां रोड ॻाढ़ा कनि। न मास्तर न, इहा क़ौम पंहिंजो ज़वाल ॾिसी निंड पई आहे, निंड सादी थे तरक़ी याफ़्ता। बिल्कुलु हीअ क़ौम तरक़ी याफ़्ता थींदी वक़्ती निंड खे मौत नथो चई सघिजे। हे मुंहिंजा मारोड़ा, हे मुंहिंजा साॻिड़ा, हे जाॻंदा, हे ज़रूरु जाॻंदा। बस मास्तर बस, सुभाणे खां स्कूल मूंखे बंदि नज़र अचे। जेकॾहिं न त ज़िम्मेवार बि तूं पाण हूंदे। अच कमदार। फिटी